नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ में ख़बर ॾींदा हलूं त मेड़ लॻ ॻोठ बोथरो जे रवासी ॻोठाणे इशफाक डहर मेड़ प्रेस क्लब अॻियां ॻोठ जे बाअसर मुबीना ज़ातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते मुतासिर ॻोठाणे इशफाक इल्ज़ाम हणंदे चयो आहे त 1.5 साल अॻु मां ॻोठ मां लॾे गंजड़ो शाख वटि घर ठाहे वेठो आहियां। कुझु ॾींहं अॻु बाअसर महिराण उर्फ़ मेरो डहर मूं खां 5 लख भत्तो घुरी रहियो आहे। न ॾियण तां गुज़िर ॾींहुं हिन पंहिंजे 2 हथियारबंद साथियुनि क़ाइम उर्फ़ नंढो हसन आलम गाही निर्वार गाही ऐं ॿियनि सां गॾु मुंहिंजे घर ते हमलो करे फायरिंग कई है। अहिड़े वाक़े जी थिरड़ी मोहबत थाणे ते असीं एनसी दाख़िल करे पर पुलिस बाअसर 2 जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हिन चयो त मां ग़रीब मिस्किन आहियां। जवाबदार बाअसरनि कंहिं बि वक़्तु मूं ख़िलाफ़ कूड़ा केस दाख़िल करे सघनि था ऐं जानी माली नुक़सान पहुचाए सघनि था। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो त जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल करे गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। जॾहिं त ॿिए तरफ़ रईस महिराण खान डहर चयो त मुख़ालिफ़ धुर तरफ़ां 5 लख भत्तो वठण जे इल्ज़ाम में का बि सदाकत न आहे। कूड़ो मन घड़त इल्ज़ाम है जिन जी मज़म्मत कजे थी। इन चयो त असां ॻोठ जा चङा मुड़ुस ऐं ज़मींदार आहियूं। भत्तो वठण जो सवाल ही पैदा नथो थिए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।